बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी त गज़ल पेश कर रहा हूँ उस्ताद हयात सियाल जो लिखियल आहे। दोस्तन जो नाम कराची खां दोस्त इलियास अहमद जांजो ऐं मुख्तियार लेगारी फ़कीर मोहम्मद सभिनी सजण जे नाम पेश कयूं था। ऐं असां मालिशहर खां असांजो भाउ एजी डायरी मीर ताहिर जमाली रिकॉर्डिंग करे असां भाउ सदर जमाली। गुजरी वही जा रात गुजरी गुजरी वही जा रात साखा बनजी रात हुई मुझी सजण जे सवालन ऐं जवाबन जी रात हुई। मस मस मिलण थियो यार सां बजी सूरत में अफ़सोस साब मुलहजाबन जी रात हुई। उनखे पाप जी परवाह हुई न एदादन मूं सबर कयो मुले सवाबन जी रात हुई। आऊं तन्हा सो सितारा रात जो आऊं तन्हा सो सितारा रात जो नेण गोल चंद्र चारा रात जो आऊं तन्हा सो सितारा रात जो आऊं तन्हा सो सितारा रात जो। सजलहंदे बंद मैं खानो कई सजलहंदे बंद मैं खानो कई केतरा तड़प्या ओन्या रात जो केतरा तड़प्या ओन्या रात जो नेण गोल चंद्र चारा रात जो आऊं तन्हा सो सितारा रात जो आऊं तन्हा सो सितारा रात जो। टांडा था बखन निंड कीअं अचे निण टांडा था बखन निंड कीअं अचे इश्क जा आहिनि उथारा रात जो इश्क जा आहिनि उथारा रात जो नेण गोल चंद्र चारा रात जो आऊं तन्हा सो
सितारा रात जो आऊं तन्हा सो सितारा रात जो। तुझ यादूं शायरीअ में पियो भरे, तुझ यादूं शायरीअ में पियो भरे, सियाल ॻोल्हे थो सहारा रात जो, सियाल ॻोल्हे थो सहारा रात जो। नेण ॻोल्हियल नेण ॻोल्हियल नेण ॻोल्हियल चंड चारा रात जो आऊं तन्हा सो सितारा रात जो आऊं तन्हा सो सितारा रात